बुज़ुर्गी नू घत वहण लुढ़ाई मलेई रज मुकालाहू। ला इलाह गल गहना मढ़िया मजहब की लगदा सालाहू। इल्लल्लाह घर मेरे आया जह आण उठाया पालाहू। असां भर प्याला खिजरों पीता बाहू आब हयाती वाला हो। तर्जुमो, इश्क व मार्फत जी राह में बुज़ुर्गी बरतरी इश्क व करामात नंग व नामूस खे मार्फत जे वहंदड़ नदीअ में उछलाए लोढ़े छॾणु घुरिजे ऐं सलूक व मार्फत हासिलु करण लाइ चङी तरह सां नफ़सानी ख़्वाहिशनि जो मुंहुं कारो करणु घुरिजे। ला इलाह जो ज़ेवर मढ़ाए ॻल लातो अथमि, तौहीद खे क़ाइमु कयो अथमि, मज़हब सां इन्हीअ खां ज़्यादा ॿियो कहिड़ो तालुक़ु थी सघे थो। इल्लल्लाह जो असबात मुंहिंजे घर आयो जंहिं समूरो ख़ौफ़ ख़तमु करे छॾियो। अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। ऐं बाहू असां ला इलाहा इल्लल्लाह आब हयात जो प्यालो ख़िज़र मुर्शिद कामिल जे हथनि सां पीतो आहे जंहिं जावदानी हयाती बख़्शी आहे।